ऐं तव्हांखे शाइरी जो शौक़ु आहे? असांखे बि शाइरी ॿुधण जे हद ताईं आहे। ॿुधण जे हद ताईं। ऐं ॻाइण जो शौक़ु आहे या ॿुधण जी हद ताईं? ॻाइण त कॾहिं मां कोन्हे, मूंखे ईंदो ई आहे। तव्हांखे पसंदि केरु आहे गुलूकार? आबदा परवीन। आबदा परवीन साहिबा, उन्हनि जो कहिड़ो कलाम तव्हांखे पसंदि आहे? खोड़ सारा तरबर ख़सूसन सिंध सां अहिड़ी जिंद लॻी जो ॿिया दिल वारा विसरी विया। वाह। इहो ख़सूसन ॿिया बि हुनजा जेके क़ौमी गीत आहिनि उहे तमामु ॿुधण जहिड़ा आहिनि, सारा जो ॻाइनि। तव्हां मुंहिंजे शो में आयो, ही तव्हांजे लाइ सुखड़ी आहे। अदी तुंहिंजी महिरबानी। असां त न्याणियुनि खे अॼु पढ़ाईंदा आहियूं, आउं तोखे पढ़ाईंदुसि। हा जी हा, बिल्कुलु महिरबानी महिरबानी। अच्छा, ही गुज़ारिश कंदासीं इन्हनि खे कि जेको आहे काई धुन ॿुधाइनि ऐं आख़िर में जेको आहे तव्हांजी हिकु दफ़ो ॿीहर मां थोराइती आहियां, तव्हां जेको आहे मुंहिंजे शो में आयो, को नंढिड़ो पैगाम जेकॾहिं तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे ॾियो, उन खां पोइ जेको आहे गौस बख्श बिरोही खां असां धुन ॿुधंदासीं। आउं त इहो ई चवंदुसि त सिंध सूंहं, सकाफ़त, तहज़ीब, तमंदन ऐं हुबुल वतन जी सदा सुहागण धरती रही आहे, जेका सिंध दुनिया खे पंहिंजूं रवायतूं, उथणी वेहणी, रहणी कहणी जा पहिरियां सबक सिंध ॾिना जेको आहे। ऐं अॼु सिंध दुनिया जी को दौर हुयो जंहिंमें सिंध सॼी दुनिया जी रहनुमाई ऐं अॻुवाणी तौर जेको आहे सो पंहिंजो किरदारु अदा कयो। पर अॼु सिंध छो त चवंदा आहिनि त क़ौमुनि खे पंहिंजो कल्चर, पंहिंजी मज़बूत सकाफ़त, उन्हनि जो वजूद बचाए सघंदियूं आहिनि। अॼु जे हिन ग़ुलामी दौर में सिंध जी एॾी ताक़तवर ऐं सकाफ़त आहे, असांजो कल्चर आहे, असांजी तहज़ीब ऐं तमंदन आहे, जेको अॼु असांजे वजूद खे बचाई वेठो आहे। ऐं उन वजूद जे बचाव जी जंग आउं चवां थो अली कादी साहब जा केची आहिनि, सभ खां पहिरियां हिकिड़े मुसबित ऐं बहितर अंदाज़ में विढ़ी आहे। उन ते उहे सभु दोस्त मुबारकबाद जे लाइक़ु आहिनि। ऐं अॼु पंहिंजी सकाफ़त खे दुनिया ताईं उजागर करण जो हिकिड़ो मौक़ो सिंध खे मिलियो आहे, छो त सिंध अमन जी, मुहबत जी ऐं प्यार जी, रवादारीअ जी धरती रही आहे। ऐं सिंध खे हिकिड़ो ख़सूसन ख़ासि पैगाम आहे असांजे सूफ़ियुनि, बुज़ुर्गनि, वलियनि, जेको अमन जो, मुहबत जो, भाईचारे जो, तरक़ी जो जेको पैगाम दुनिया जे लाइ ॾिनो आहे, ऐं जेका दुनिया अॼु मज़हबी इंतिहा पसंदि जी लपेट में अची वई आहे ऐं सॼी दुनिया ॼण बारूद जे ढेर ते बीठी आहे, जंहिंजे तबाह थियण करे पूरी दुनिया तबाही जा मंदर ॾिसी सघे थी। ऐं उन वक़्तु सिंध जेको हिकिड़ो अमन जो, तरक़ी जो, भाइपी जो, भाईचारे जो जेको पैगाम ॾिनो आहे सिंध जे सूफ़ियुनि, त इश्क सारो इस्लाम, मज़हब, मुहबत ऐन मुबारक, जेका ही मुहबत वारी धरती आहे, उन खे आउं सम्झां थो सिंध जो जेको पैगाम सिंध आहे साईं जेको ॾिनो आहे धरती सॼी दुनिया जे लाइ, उहो ई हिन दुनिया खे हिन मज़हबी दहशतगर्दीअ मां बचाए सघे थो। उन जी ज़रूरत आहे त उहो अॼु सकाफ़ती ॾिहाड़नि जे हवाले सां आम पियो थिए। सिंध जी जूं रवायतूं, सिंध जा कल्चर, या अॼु जीअं हिकिड़ो ॿधी ऐं एके जो ॾींहुं मल्हायो थो वञे जेको आहे सो, त असां जॾहिं पंहिंजे सकाफ़ती मोर्चे ते पंहिंजी भरपूर ॿधीअ जो मुज़ाहिरो कयूं था, त मूंखे यकीन आहे त इहे सिंध जे मामलनि ऐं मसइलनि ते बि हिकु ॾींहुं एॾी ॿधी ऐं एॾो ताक़तवर आवाज़ उथंदो जो असांजी सॼी सिंध ते असांजी मालिकी तस्लीम थी वेंदी। इंशाअल्लाह। तव्हांजी महिरबानी। हिकु दफ़ो ॿीहर मां जेको आहे तव्हांजी थोराइती आहियां, तव्हां जेको आहे गुड मॉर्निंग पाकिस्तान में आयो। महिरबानी। पाकिस्तान न पाकिस्तान बिल्कुलु असांजो मुल्क आहे। ऐं असां गुज़ारिश कंदासीं गौस बख्श बिरोही खे कि तव्हां जेको आहे सुहिणा माण्हू सिंध जा